नाज़रीन, मीरवा गोरचाणी वेझो नौजवान बेरोज़गारी खां तंग थी ज़हरीली दवा पी आपघात करे छॾियो आहे। इन हवाले सां वधीक अपडेट करण जे लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मुज़फ़र नुहाणी। जी मुज़फ़र, छा अपडेट्स आहिनि? जी आऊं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मीरवा गोरचाणी लॻे गुलाम आराई जे रहवासी नौजवान 25 साल बीको वलद कांजी कोली बेरोज़गारी सबब ज़हरीली दीपमार दवा पी पंहिंजी ज़िंदगी जो अंत आणे छॾियो। नौजवान खे बेहोशी हालत में वारस रूरल हेल्थ सेंटर मीरवा गोरचाणी खणाया, जिते डॉक्टरनि पारां तिबी इमदाद ॾियण खां पोइ सीरियस हालत में हुजण करे सिविल अस्पताल मीरपुर खां रेफर कयो, जिते उन दम धणी हवाले कयो। वारसनि जो चवणु आहे त बीको जेको गैर शादीशुदा हो ऐं उन ते अहिड़ी का बि परेशानी न हुई ऐं डॉक्टरनि जो चवणु आहे त अञा असीं पोस्टमार्टम करे रहिया आहियूं। पोस्टमार्टम खां पोइ जेको सो मरण जो कारण जी ख़बर पवंदी ऐं पुलिस राब्तो करण ते ॿुधायो त अञा असांखे अहिड़े क़िस्म जो को बि इतला न ऐं वाक़े जो अञा ताईं को बि केस दाख़िल न थी सघियो। जी मुज़फ़र, अवां जी महिरबानी।